अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेड टीवी सां मां तव्हांजो ख़ादिम ज़ुल्फ़िकार बुर्दी हाज़िर आहियां। अॼु हिकु अहिड़े आर्टिस्ट खे असीं यादि कंदासीं जेको काफ़ी अरसे खां असांजी शोबिज़ मीडिया में कोन ज़ाहिर थियो आहे। उहो आर्टिस्ट आहे पत्थर दुनिया जो हाकिम ख़ान। जबल ख़ुश्क जो स्टार्ट जेको आहे KTN जी फिल्म हुई दरिया पार जेके असद कुरैशी जी मशहूरु फिल्म हुई, जंहिंमें सदोर हो ऐं अब्दुल हुसैन सारियो हुन में फ़क़ीरो थियो हुयो। ऐं जबल ख़ुश्क जो नालो बि ओरिजिनली असद कुरैशी जबल वरितो हुयो, जंहिंखां पोइ जबल खे काफ़ी माना पज़ीराई मिली हुई उन फिल्म खां पोइ। उन खां पोइ जबल ड्रामो जियापे जी जंग, त जियापे जी जंग में जबल असां सां गॾु हुयो। हुन में हिना भट्टी हुई, अयाज़ महर हुयो, फर्ज़न कीरियो, मां, जबल ख़ुश्क, अब्दुल हुसैन सारियो हिकिड़े टोले में हूंदा आहियूं। ऐं उन में ॾाढो मतिलबु हिकु जबल में हिकिड़ी आहे त उहो माना फुर्तीलो ॾाढो आहे, ख़ासि तौर ते फाइट जे मामले में ऐं जंपिंग जे मामले में। घोड़े सवारी माना बहितरीनु ॼाणींदो आहे, ठीकु ठाकु घोड़े सवार आहे ऐं काफ़ी एक्सपर्ट आहे। मोटरसाइकिल माना मोटर बाइकिंग बि सुठे तरीक़े सां करे वेंदो आहे। त जियापे जी जंग में हुन खां जेके सीन फाइट वारा हुया, ख़ासि तौर ते जेके मुक़ाबले जा सीन हुया, उहे हिन खां ॾाढा कराया विया, जंपिंग ॾाढी कराई वई। ऐं उन खां पोइ फिल्म ढोलण जानी जेका मशहूरु फिल्म हुई, जंहिंमें असद कुरैशी पंहिंजो शमन मीराली ऐं असीं सभु गॾु हुयासीं। हुन में बि जबल ख़ुश्क हुयो। दहशत फिल्म जेकी असीं स्टार्ट कईसीं, मुंहिंजी पहिरीं फिल्म ऐं जबल जी पहिरीं टेली फिल्म पहिरीं त न चइजे, छाकाणि त ढोलण जानी में असां अची चुका हुआसीं, पर जेकी प्राइवेट फिल्म लाइन जे हिसाब सां जबल जी दहशत ऐं मुंहिंजी गॾियल हुई फिल्म। अपोज़िट करेक्टर हुया, ॾाढा बहितरीनु करेक्टर। दहशत में हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि अचे थो त पंहिंजो जबल वटि हथियार हूंदो आहे ऐं असीं हूंदा आहियूं गढ़ी सरकी में, सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान सरकी जे बंगले ते। त उहा का शायदि कैलेशन लोडेड हूंदी आहे। त पोइ जबल मिड़ई छा चवंदा आहिनि, त सिंधी में चवंदा आहिनि हरकती त आहे। पोइ हुन वरी उहो माना चेक करण जे हिसाब सां हुन जेको आहे सो ॾिठो ऐं फायर थियो, पर इतफ़ाक़ सां गोली जेकी उहो नाली हेठि मिटी जी तरफ़ हुयो, त गोली जेको आहे सो, ऐं जेकॾहिं इहा चेक न करे ऐं बाई चांस सीन में छुटी वञे त वॾो नुक़सानु थिए। ऐं ईअं ई साॻियो सेम मूंखे यादि अचे थो, जियापे जी जंग में बि जबल ॾाढो फुर्तीलो हुयो न। त हिकिड़ो सीन हूंदो आहे असांजो, असां अनवर सोलंकी साहिबु वॾेरो हूंदो आहे, उनखे असां अगवा कंदा आहियूं। त कार मां जेको लाहिण वारो सीन जेको हुयो, उन में फर्ज़ंद खे हिकिड़ी बांह मां वठिणो हुयो, ॿी बांह मां मूंखे चयो। अनवर सोलंकी साहिबु हिकु त पीरसन हुयो ऐं ॿियो हलण जे मामले में थोरो जॾो हुयो रॻुनि जे प्रॉब्लम जे करे। त जबल हिन खे पोइ धिको ॾिनो, माना जीअं एक्शन थींदो आहे, धिको ॾिनो, हलॻियां थी। त सीन जॾहिं असां कैमरा आउट थियासीं त पर अनवर सोलंकी साहिबु चयो कहिड़ो तरड़ो हुजे मूंखे धिको ॾिनो। सो इहो ॾाढो बहितरीनु। हिन खां पोइ जबल जो असां अचूं था त काफ़ी माना ड्रामा ॿिया बि कयासीं, ख़ासि तौर ते फिल्मूं। KTN ते पाण जेको आहे सो डायरेक्शन बि कई, गाननि जी डायरेक्शन। आसिफ़ सियाल जो मशहूरु गानो आहे जंहिंजी डायरेक्शन कई, उहो ॾाढो बहितरीनु गानो ऐं ॾाढो फेमस ऐं मक़बूल वियो गानो हिनजो। उहो अॼु बि ऑनियर आहे, मौजूदु आहे। ऐं पाण वॾो मतिलबु ॾाढो एक्टिव हुयो, काफ़ी उर्दू फिल्मुनि में, उहो ड्रामनि में बि कमु कई, जंहिंमें जियो जो ARY जो इन्हनि जा ड्रामा शामिलु आहिनि। ऐं पत्थर दुनिया में बाई चांस जॾहिं पत्थर दुनिया पंहिंजी मशहूरनि ऐं कामयाबी जी पीक ते हुयो, त पोइ हिन जो किरदारु जेको आहे सो रहिस हाकिम ख़ान जो, जेको मोहबती माण्हू जो पासे हूंदो आहे, उहो हाकिम ख़ान जो किरदारु वॾेरे जो, उहो बि ॾाढो हिन ख़ूब निभायो, बहितरीनु तरीक़े सां निभाई। जेतिरा बि एपिसोड जबल हुन ड्रामे में कयो, उहा बहितरीनु अदाकारी कई ऐं ॾाढो हुनजो स्टाइल लुक जेको आहे वॾो वार वॾा हे हो ॿियो टियों, ऐं ड्रेसिंग बि हुनजी कमाल जी। सो हाकिम ख़ान जो किरदारु जेको आहे सो बहितरीनु अदा कयो। उन खां पोइ ई ड्रामनि में न आयो।
इन जो सबबु आहे, उन जो सबबु इहो आहे त हू सियासी तौर ते सियासत में इन थी वियो ऐं सियासत जे लाहन चाढ़नि सां अॼुकल्ह हले पियो। सियासत में इलाही सरगर्म आहे ऐं काफ़ी जेको आहे सो एक्टिव आहे। इन जे करे सियासी मसरूफ़ियतुनि करे जेको आहे सो टीवी जी दुनिया खे टाइम नथो ॾिए। सो असीं कोशिशि कंदासीं त जेतिरो वक़्तु बि पंहिंजो जबल पुष्क खे मिले उहो असांजी टीवी जे लाइ ज़रूरु ॾिए। इहा तव्हांजी बि ख़्वाहिश आहे, मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त हिकिड़ो सुठो आर्टिस्ट असांजी टीवी दुनिया खां परे न रहे। थैंक यू।